परफॉर्म कयूं जंहिं हेॾे ज़बरदस्त अंदाज़ में हिते टेबलो पेश कया। हाजी अब्दुल पेरेंट्स उन सां गॾोगॾु ऐं स्पेशल साहिब गुलशेर अहमद हाजाणो ऐं उन जी टीम हाज़िर बाबल साईं मां कमतार गुल्लू ग्रांट कराईंदो हिक दक्सा बाट। न्यूसेदाबाद जे ॻोठ मोहम्मद ख़ान हाजाणो जे इंडस प्राइमरी स्कूल में स्कूल इंतज़ामिया पारां हिकु रोज़ा तइलीमी सेमिनार 1940 ईस्वीअ में पाकिस्तान खे आज़ादी मिली जा 70 सालनि ताईं असीं आज़ाद आहियूं जे उनवान हेठि मुनक़िद कयो वियो। सेमिनार में शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि तक़रीरूं करे हिक ॿिए खे आज़ाद हुअण ऐं न हुअण जा दलील ॾिना ऐं बहितरीन अंदाज़ में तक़रीरूं करे पिंडाल में वेठलनि माण्हुनि खां ख़ूब दाद ऐं रोक रक़म जो इनाम हासिलु कयो। उन मौक़े ते तइलीम पिराइण ऐं वॾेरे जे तइलीम दुश्मन किरदार बाबति ख़ाका पिणु पेश कया विया, जंहिंमें हिक ॻोठ जे हिंदू नींगरी स्कूल वञण ॾे मूंखे अबा जी इल्तिजा कंदे रोई ॾिनो, जंहिं ते सॼे पिंडाल में वेठल स्कूली ॿारड़ा वालदेन ऐं ॻोठाणा बि रुआणका थी विया। जॾहिं त सेमिनार में नैत बि पढ़िया विया। सेमिनार जी तक़रीब जो आगाज़ हम इस परचम के साए तले हम एक हैं ॿारड़नि ॻाए कयो वियो। सेमिनार जी तक़रीब जा महिमान ख़ासि सिंध एजुकेशन फाउंडेशन जे तावन सां इंटरनेशनल महरूफ़ NGOs इंडस जे सरबराह अमीरुद्दीन अबड़ो, PP तेलके न्यूसेदाबाद जो सदर हाजी अब्दुल गनी मेमण, इक़रा इंस्टीट्यूट इंग्लिश जे सरबराह एडवोकेट हुसैन बख्श बादल रिंद, सर अयूब रिंद, मीर मुर्तज़ा मला, रोशन राहू, तइलीम सुधारक रहमतुल्लाह बलाल, सिविल सोसाइटी न्यूसेदाबाद जे अॻुवान अब्दुल वाहिद उमराणी, सहाफ़ी वक़ार अहमद लाखो। महिमाननि ऐं उस्तादनि ॿारड़नि जी क़ाबिलियत खे साराहींदे चयो त घटि ऐं ॿूसट वारे माहौल में बहिराड़ी जे माहौल जे ॿारड़नि में क़ाबिलियत ऐं ख़ुदि एतमादी ॾिसी ॾाढी ख़ुशी थी आहे ऐं उमेदु आहे त हिते जा ॿार मुल्क जा महिमार थींदा ऐं मुल्क जी ख़िदमत कंदा। हिननि चयो त मुल्क में आज़ादी हुअण ऐं न हुअण जे उनवान ते तक़रीरूं कराइण सां ॿारड़नि में वधीक मालूमात पैदा थींदी। सेमिनार में बहितरीन तक़रीरी मुक़ाबिलो करणु, टेबलोज़ ऐं ख़ाका पेश कंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि खे रोक इनाम खां सवाइ शील्डूं, मेडल ऐं प्रोफार्मर्स जा सर्टिफिकेट पिणु ॾिना विया। सेमिनार में प्रेस क्लब न्यूसेदाबाद जे साहिबनि समेत इलाइक़े जे मोअज़्ज़िन, वालिदीन, ॻोठाणनि मोहम्मद यूसुफ हाजाणू, PP अॻुवान अली ॾिनो हाजाणू, अब्दुल फ़ताह कंवरेजो, उस्ताद गुलशेर हाजाणू, इनायतुल्लाह मेमण, ग़ुलाम नबी, नज़ीर हाजाणू ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते PP तेलके न्यूसेदाबाद जे सदर हाजी अब्दुल गनी मेमण जे 50 ग़रीब शागिर्दनि खे मुफ़्त ड्रेसूं ॾियण जो ऐलान कयो ऐं उन मौक़े ते असदुल्ला ॾेथो पिणु 10 ड्रेसूं ॿारनि खे वठी ॾियण जो ऐलान कयो। अब्दुल वाहिद उमराणी, सोच TV न्यूसेदाबाद।